दोस्तों अज पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि प्यारनि खे ख़ुशि आमदीद। हिन जी एक ख़ूबसूरत नई अपडेट जेका आहे तव्हां सां शेयर कंदासीं। जेका भी नाज़रीन ऐं हाज़रीन असांजी वीडियोस ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ी ख़बर ॾियण वारो आहियां हिन ड्रामे जे मुताबिक़, ऐं सभिनी खे हिकिड़ो नंढिड़ो सुवाल ऐं अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। 1 मिनट 44 सेकंड जी वीडियो आहे, का वॾी वीडियो न आहे। इन में तव्हांखे पूरी अपडेट मिली वेंदी ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों इनमें काफ़ी अदाकार तव्हां ॾिसी चुका आहियो शूटिंग जे दौरान, जंहिं मेकिंग वीडियोज़ जे दौरान, मेकिंग पिक्चर जे दौरान तव्हांखे सॼो मालूमात मिली चुकी आहे ऐं अंदाज़ो लॻी वियो आहे त इहे अदाकार हिन ड्रामे में हूंदा। बहरहाल अञा बि तव्हां जो को डाउट रहियल आहे त उहो मां क्लियर करे ॿुधाए सघां थो त पंहिंजा वे ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि। पहिरियों त खोखर साहब साम्हूं विलन ॾिसो था, हाजन तीवणे साहब सां गॾु वेठो आहे ऐं हाजन तीवणो ख़ुदि आहे हिन ड्रामे में मेन कैरेक्टर आहे। उन सां गॾोगॾु दोस्तों ज़ाहिद सिद्दीकी भी हिन हिसाब सां बहितरीन कैरेक्टर करे रहियो आहे हिन ड्रामे में, ऐं इरफान शेख एक ज़बरदस्त कैरेक्टर करे रहियो आहे। रहीम साहब भी हिन ड्रामे में आहे, अक्सर रहीम जे नाले सां कैरेक्टर कंदो रहंदो आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी जी फ़िलहाल का पक न आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी मुश्किल आहे। एस भट्टी भी लूले लंगड़े वारो कैरेक्टर करे रहियो आहे, शैतानी वारो। अहमद अली शेख, सतार नवाणी ऐं मज्जू सतार लाड़ इहे भी हिन में हूंदा। ज़फ़र जिस्कानी साहब भी हिन ड्रामे में आहे, ख़ादिम खोखर साहब भी आहे, और रिमशा शहज़ादी भी हिन ड्रामे में कैरेक्टर करे रही आहे। ऐं मतिलबु मज्जू लाड़ मुंहिंजे ख़्याल में शैतानी जो कैरेक्टर आहे, असगर चौधरी साहब मैन।